जी नाज़रीन हाज़रीन नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जुड़े जी रिपोर्ट ॾींदा हलूं त मिर्ज़ापुर लॻ ॻोठ बगन जतोई वासिन जतोई बिरादरी जे माण्हुनि नेमतला जतोई ख़ुदा बख़्श अब्दुरऊफ़ मोहम्मद बख़्श सजावल जतोई ऐं ॿियनि एहतिजाज कंदे दायो आहे त ॿ ॾींहं अॻु पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि इब्राहिम जतोई हकीम ऐं ॿियनि सां ॿारनि जी मामूली ॻाल्हि ते झेड़ो थी पियो जंहिंमें कुझु माण्हू असांजा ज़ख़्मी थिया ऐं कुझु ॿी धुर जा ज़ख़्मी थिया। उन मामले खां पोइ विच वारनि माण्हुनि मेड़ मिंथ खणी ॿिन्ही धुरनि खे फ़ैसिले लाइ राज़ी कयो जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं वरी असांजी मुख़ालिफ़ धुर असां ख़िलाफ़ 20 जरेब ज़मीन ते कब्ज़े जा कूड़ा केस दाख़िल कराए मीडिया ट्रायल कई पियो वञे। उन्हनि इल्ज़ामनि ते चयो त गाहि जा पुलिस बि मुख़ालिफ़ धुर जी वंगार वांदे असांजा 2 नौजवान गिरफ़्तार करे खणी वई आहे जॾहिं त जवाबदार धुर असांखे मौतमार धमकियूं ॾेई रही आहे। हुन SSP शिकारपुर खे अपील कई त मामले जो फौरी नोटिस वठी शिफ़ाफ़ जांच कराए दाख़िल कयल कूड़ा केस ख़तमु कया वञनि ऐं इंसाफ़ कयो वञे।